तो मूंखे रोके वॾी ग़लती कई आहे बानू। मूंखे महरूअ जा सभु शर्त मंज़ूर आहिनि, पर हिन सुल्तूअ जो सालो सलाइण खां बहितर आहे त मां फ़क़ीर हुजां ऐं दर दर ते पिना। इहो मुंहिंजे लाइ वधीक बहितर आहे। अहिड़ी नौबत ई कान ईंदी जो तोखे इन्हनि कीड़नि मकोड़नि जो सालो सॾाइण जी ज़रूरत पवे। इन खां पहिरियां ई मरी वेंदा। हाणे छा थींदो? हाणे त महरूअ खे मां दस्तावेज़ ते लिखी ॾिनो आहे, नादर ऐं सदूरी जी शादीअ खे तस्लीम कंदुसि ऐं महरूअ जी सुल्तान सां शादी कराईंदुसि। सफ़ा को ॿार आहीं सालार। असांजी ख्वाहिश हुई त इहा सॼी मिल्कियत असांजे नाव थी वञे, सा थी वई। हाणे ये हारी नारी सभु तुंहिंजा गुलाम आहिनि। बानू तूं बि वॾी ख़तरनाक औरत आहीं। हक़ीक़त इहा आहे त इंसान रुगो असां ई आहियूं, बाक़ी इहे सभु हारी नारी जेके आहिनि इहे कीड़ा मकोड़ा हुजनि, जानवर हुजनि, जेकर असांजो वस हले न त हिननि खे गाह ई न विझूं। हा, नादिर तुंहिंजो भाउ आहे, हू भली सदोरीअ खे लाॾ कोॾ सां वठी अचे। वॾेरनि जी मर्ज़ी आहे, किथां बि शादी करे सघनि था। पर हा, इहा ॻाल्हि अथई त वॾेरनि जी न्याणी असां ग़रीबनि में परिणजंदे कॾहिं नाहे ॾिठी। सची आहीं बानू। आचर ते मां नादर जी शादी धाम धूम सां कराईंदुमि, वलीमो बि कंदोमांसि, राग बि कराईंदोमांसि। बस ठीकु आहे, भली महरू बि ज़िंदगीअ जी आख़िरी ख़ुशी मल्हाए वठे। ठीकु आहे बानू, मां तुंहिंजो इशारो सम्झी वियुसि। मां हिन ख़ुशीअ खे मातम में तब्दील करे छॾींदुसि। मां महरूअ खे अॼु ई चेतावनी ॾेई थी छॾियां त पंहिंजा सामान खणी वञी नौकरनि वारे कमरे में रहे, कमरो ख़ाली करे ॾे असांखे। तूं कोन मुड़ंदी है न? अॼु खां ई पंहिंजो प्लान शुरू करे ॾिनई। हीअ अकेलाई बि ॼण मौत बराबर आहे। मासी मुरादी बि दिमाग़ी तवाज़ुन विञाए वेठी आहे। सॼो ॾींहुं थी रुले, शाम जो मोटी ईंदी आहे। पर अॼु अलाए छो देर कई अथसि। मासी मुरादी मूंखे त चवण बि चाहे पई। छा थी चए? तोखे छो सम्झायां, छो ॿुधायां? नंढड़ो आहीं के को आहीं समझी नथो। पाण ॻोल्ह न, ॾिस न, केरा कारो नांग जेके खीर था प्यारियो। हा, तो पाण उनखे ॾिस, आहे हिकिड़ो कारो नांग, सभिनीनि खे ॾंग हणंदो आहे। तोखे बि कोन छॾींदो तोखे। इनजो मतिलब त मेरे खे अञा सालार मां खतरो आहे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।